नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान मुशर्रफ जे नक्शे क़दम ते हले रहियो आहे। हुकूमत कोरोना बदिरां मुख़ालिफ़ धुर सां विड़ी रही है। पीपी पंजाब जे सदर क़मर ज़मान आसिफ ज़रदारी सां फ़ोन ते राब्तो कयो आहे, जंहिं में कोरोना वायरस ऐं सियासी सूरत हाल ऐं पार्टी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। इन मौक़े ते अॻूणे सदर चयो त 2008 में इक़्तिदार मिलियो हो त मुल्क दहशतगर्दनि ऐं मुनाफ़िक़त जो शिकार हो। असां क़ौमी इत्तफ़ाक़ सां सवात ऑपरेशन करे अमन अमान बहाल करायो है। अॻूणे सदर चयो आहे त असीं आइन ऐं तरमीम करे सूबनि खे हक़ ॾिना आहिनि। मौजूदा हुकूमत सूबनि खां आइन ऐं माहौलियाती इख्तियार घटि करणु चाहिनि था। हिन चयो त हुक्मरान आइन सां छेड़छाड़ करे सूबनि खां हक़ खसे छॾिया ऐं क़ौमी इत्तफ़ाक़ राय बदिरां मुल्क खे बर्बाद करे छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।